नासिर हैदराबाद में मामूली ॻाल्हि ताबिन धुरिन में झेड़े दौरान फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे GM चांडियो। GM छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में घिटी में बीहण तां ॿिनि धुरनि में झड़ो थी पियो आहे। गोलियुनि जी लॻण जे नतीजे में नौजवान मारिजी वियो आहे। 3 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿुधायो पियो वञे त गिदू चौक वेझो मीर फतेह कॉलोनी में इसाक पंजाबी ऐं गुलबार माछी धुरनि विच में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान गोलियूं लॻण जे नतीजे में नौजवान जेको आहे जानी संजराणी नाले नौजवान हू फ़ौत थी वियो आहे। जॾहिं त मोहम्मद उर्स अली मोहम्मद ऐं इम्तियाज़ रिंद नाले ॿुधायो पियो वञे त हू सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। गुलबार माछी धुर जे माण्हुनि जो चवणु आहे त राति देरि सां इसाक पंजाबी माण्हू वठी संदसि घर ते हमलो करे ॾिनो। असां घरनि में मौजूदु न हुआसीं। हिन जो चवणो त जानी संजराणी जेको नौजवान मारिजी वियो उहो पंहिंजे साथियुनि जी गोली लॻण सबबु मारिजी वियो आहे। ॿिए पासे इसाक पंजाबी धुर जे माण्हुनि जो चवणु आहे त असां मथां माछियुनि चांडियुनि ऐं भंगर बिरादरी जे माण्हुनि हमलो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में हुननि गोलियूं हलायूं, जंहिंमें जानी संजराणी जेको आहे उहो फ़ौत थी वियो आहे ऐं इम्तियाज़ रिंद ऐं ॿिया असांजा जेके हमराह आहिनि उहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस मारिजी वियल नौजवान जो जेको लाश आहे उहो पोस्टमार्टम वारसनि हवाले करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मामले बाबति वधीक जांच कई पई वञे। जी।